बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। द हिस्ट्री ऑफ सिंध में मां आहियां अवां जो पंहिंजो तामीर हुसैन। अवां सभिनी मौजूद सजणनि खे असांजे यूट्यूब चैनल ते भलीकार। सांगड़ ज़िलो सिंध जो राजस्थान सां लॻंदड़ सरहदी ज़िलो आहे। जाग्राफियाई हवाले सां सांगड़ ज़िले जे उत्तर में ज़िलो खैरपुर, उत्तर ओलह में ज़िलो बेनज़ीराबाद यानी नवाबशाह, ओलह में ज़िलो मटियारी, ॾखण में ज़िलो मीरपुर ख़ास, ॾखण ओभर में ज़िलो उमरकोट ऐं ओभर में राजस्थान जो जैसलमेर जो जोधपुर सां रियासतूं लॻनि थियूं। सांगड़ सिंध परॻणे जे चेन डिवीज़न कराची, हैदराबाद, लाड़काणीअ सखर मां पुराणी हैदराबाद जे 7 ज़िलनि मां हिकु आहे। सांगड़ खे पहिरियों भेरो अप्रैल 1946 ईस्वीअ में ज़िले जो दर्जो ॾिनो वियो, जेका हैसियत पोइ ख़तमु कई वई। उन बाद सेप्टेंबर 1953 ईस्वीअ में सांगड़ खे ॿियो भेरो ज़िले जी हैसियत ॾिनी वई, जेको उन वक़्तु चेन तहलकनि सांगड़, खपड़े, संजोरे ऐं शहदादपुर ते मुश्तमिल हो, जिन मां पहिरियां 2 थरपारकर ज़िले मां ऐं पोयां 2 नवाबशाह ज़िले मां वरिता विया। साल 1977 ईस्वीअ में खपड़े तालुके ते मुश्तमिल सब डिवीज़न क़ाइमु कई वई ऐं शहदादपुर तालुके खे टोड़े टांडे आदम तहलके जो दर्जो ॾिनो वियो ऐं संजोरो तालुको जेको शहदादपुर सब डिवीज़न में हो, उनखे सांगड़ डिवीज़न में शामिल कयो वियो। उन बाद साल 1989 ईस्वीअ में शहदादपुर सब डिवीज़न ऐं तालुके खे टोड़े सरहाड़ी जेको शहदादपुर तालुके जो सर्कल हो, उनखे तालुके जो दर्जो ॾिनो। नवाबशाह ज़िले में शामिल कयो वियो। हीउ हिकु सियासी फ़ैसिलो हो ऐं अहिड़े ई हिकु सियासी फ़ैसिले मूजिबि 1 साल खां पोइ 19 अगस्त 1990 ईस्वी में वरी उन जो तालुके वारो दर्जो ख़तमु करे ॿीहर शहदादपुर में शामिल कयो वियो। साल 1990 ईस्वी जे पछाड़ी में वरी हिकु नए तालुके हिन ज़िले मां जनमु वरितो, जंहिंखे ॼाम नवाज़ अलीअ जो नालो ॾिनो वियो, जंहिंजो हेडक्वार्टर ॼाम ॻोठ जेको संजोरे तालुके जे नऊं आबाद वेझो वाक़िआ आहे मुक़ररु कयो वियो। हिन नए तालुके जे वजूद में अचण करे हिन ज़िले जी जाग्राफियाई हदनि में वाधा आई, छो त नए तालुके में तालुके मीरपुर ख़ासि, ज़िले मीरपुर ख़ासि ऐं तालुके टंडे अलायार मां 19 ऐं ज़िले हैदराबाद मां 6 देहियूं वरिती वयूं। हिन तालुके में कुल 82 देहियूं आहिनि, जेके तालुके संजोरे टंडे, आदम टंडे अलायार ऐं मीरपुर ख़ासि तालुकनि मां वरिती वयूं। अहिड़ी तरह साॻे साल वरी टंडे आदम ऐं ॼाम नवाज़ अली तालुकनि ते मुश्तमिल हिकु नई सब डिवीज़न टंडो आदम वजूद में आई, जंहिंजो हेडक्वार्टर पिणु टंडो आदम मुक़ररु कयो वियो। ज़िले जे हेडक्वार्टर सांगड़ शहर में आहे। हिन ज़िले जा हिन वक़्तु 6 तहलका सांगड़, संजोरो, शहदादपुर, खपड़ो, टंडो आदम ऐं ॼाम नवाज़ अली आहिनि। सांगड़ नाले बाबति रवायत आहे त इहो नालो हिकु ॻोठ संघार जो बदिलियल रूप आहे, जेको ॻोठ मीरनि जे दौर में मोहाणनि जो नंढो ॻोठ हो ऐं इहो हिकु औरत जो नालो हो। अंग्रेज़ संघार खे संघर लिखंदा हुआ, पर उन जो उचार सांगड़ कंदा हुआ, जो पोइ फिरी सांगड़ थी वियो। हिकु ॿी रवायत आहे त सांगड़ ते हिकु नालो संघेरी या संघार के नाल तां पियो। हीउ ज़िलो सिंध जे ज़रखेज़ ज़िलनि मां हिकु आहे, जंहिंमें वण, कमद ऐं कणिक जो फ़सुलु आम थिए थो। रबीअ जा मुख्य फ़सुल कणिक ऐं तेली ॿिज आहिनि, जॾहिं त ख़रीफ़ जा मुख्य फ़सुल वण, कमद ऐं जूअर वग़ैरह आहिनि। 1984 ईस्वी जी जाग्राफियाई रिपोर्ट मुताबिक़ सांगड़ खे एराज़ीअ जे लिहाज़ खां सिंध जो 7 नंबर, पाकिस्तान जो 27 नंबर ज़िलो करार ॾिनो वियो हो। 1990 ईस्वी जी जाग्राफियाई रिपोर्ट मुताबिक़ सांगड़ में 6 तहलका ऐं 442 देहियूं शामिल आहिनि। ज़िले जी पखेर 10,229 चौरस किलोमीटर आहे। पुराणे सांगड़ में वॾो शहर चाऊं जे दड़े वारो हो, जेको मौजूदा नवाबशाह जे ओभारी शाखनि ते आबाद हो। क़दीम मीर बहरनि जे मच्छीअ मारण जा औज़ार जेके अलचेंस नेशनल हाईवे जे मेल नंबर 101 वटां लधा आहिनि, से चयो वञे थो त सांगड़ जे मीर बहरनि जा हुआ। मौसमनि जे तब्दीलीअ जे करे आहिस्ते आहिस्ते मींहुं घटि पवणु लॻो, जंहिं करे हाकिरे में पाणी घटिजणु लॻो ऐं मीर बहरनि जो गुज़रान ॾुखियो थी वियो, जंहिं करे घणा मीर बहर हीउ इलाइक़ो छॾे वरी सिंधु दरिया ॾांहुं हलिया विया। लॻभॻि 500 क़बल मसीह में हिकु शहर आबाद थियो। उन वक़्त जे ग्रामीण जो माहिर पानेनी लिखियो आहे त हीउ शहर सिंध जे विचोले वारे इलाइक़े में दरिया जे खाॿे कप ते ॿधल हो, जेके ब्रह्मन का पिणु सॼियो वेंदो हो। पोइ उन शहर ते अरबन कब्ज़ो करे उन जो नालो मंसूरा रखियो। आख़िर में 854 ईस्वी में मक़ामी अरब जेके हबारी क़बीले सां तालुक़ु रखंदा हुआ हुकुमरान थिया। उन क़बीले 1011 ईस्वी ताईं हुकूमत कई। 1043 ईस्वी में ख़फ़ीफ़ सुमरे हिन शहर जो हुकुमरान थियो। हिन शहर खे महमूद गज़नवीअ तबाह कयो, छो त खेसि फ़ातिमेन जी हुकूमत पसंदि न हुई। हिन हर ॻोठ ऐं वसंदीअ में झंडो लॻल ॾिठो। उन करे सोमनाथ वटां मोटंदे हिन शहर खे नाबूद कयाईं। अहिड़ी तबाही जे बावजूदि सांगड़ पंहिंजी हैसियत क़ाइमु रखी, पर 1226 ईस्वी दारे हाकिरे जे सफ़ा सुकी वञण करे हिते जी इक़्तिसादियात खे कापारी धकु लॻो। दरशात वहती नदीअ सुकी वई
दरिया पंहिंजो रुख फेराए उॾेरे लाल खां नसरपुर करे छॾियो, जंहिं करे हितां मीर बर लॾे विया। अंदाज़न 1859 ईस्वीअ में हिकु अंग्रेज़ मिस्टर फाइफ पुराणे हाकिरे खे सिंधु दरिया मां रोड़ीअ जी जॻह वटां वरी वहाइण जी कोशिशि कई, पर इहो असुलु जॻह वटां त न वियो, पर पुराणे नारे में दाख़िलु थियो, जेको कारे नारे जे नाले सां मशहूरु हो। नारो रोहरीअ खां रेती करंगीअ खां थींदो बकार में गॾु थींदो हो ऐं पोइ उतां खेरपुर सांगाए थरपारकर में वञी ढोरो नारो थिए थो। नारो कलोरनि जे दौर में बि वहंदो हो। चयो वञे थो त कलोड़ो हाकिम माई मिठा ते आशिक़ु हो, जंहिं करे हिन दरिया जो पाणी टंडे मिठा खान ताईं पहुचाइण जी कोशिशि कई। जंहिं बाद संदसि शादी थी, बाद में इहा माई उतां लॾे जोगियनि जे भिट टंडे मिठा खान वेझो वटि अची वेठी ऐं उते हिकु मस्जिद ठारायईं। चोटियारनि जे आलमनि फतवा जारी कई त जीअं त इहा मस्जिद बादशाह जे पैसनि मां ठही आहे, उन करे उन में नमाज़ जाइज़ न आहे। माई मिठा पोइ भर्त भरे पंहिंजे पैसनि मां मस्जिद ठाराई, जेका अॼु बि मशहूरु आहे। सांगर शहर टालपुरनि जे आख़िरी दौर 1840 ईस्वीअ खां 1843 ईस्वीअ में हिकु ॻोठ जी सूरत में हो। मजिस मुहाणा रहंदा हुआ ऐं संघार सॾिबो हो। 1843 ईस्वीअ में अंग्रेज़नि जे कब्ज़े बाद मीर शेर मोहम्मद शहदादपुर वारी इराज़े में शाहपुर वेझो कोनहेरीअ वटि अंग्रेज़नि सां जंग विड़ियो, पर खेसि शिकस्त मिली। अंग्रेज़नि जे दौर में सांगड़ ज़िलो धारियुनि हुकुमराननि ख़िलाफ़ु मज़ाहिमती तहरीक जो वॾो मर्कज़ रहियो। हुरनि अंग्रेज़नि ख़िलाफ़ु गोरीला वेड़ कई। हुर तहरीक सैयद अहमद शहीद पीर सबक़तुल्लाह शाह अवल जी मुलाक़ात खां पोइ वजूद में आई।